सखरण मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर फ़कीर राजकुमार ओड मूजिब सखरण तालुके जे पेडीअ जे वापारी रोशन अली राहू मन उन्नड़ अली रज़ा लाखो दिलीप कुमार यूसुफ बंब ऐं ॿियनि सखरण प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त माड़ी जलबाणी थाणे जी हद में सेठ तुलसीदास जे फर्ज़ंद करण कुमार अल हबीब बैंक सखरण मां कैश कढाए पंहिंजी कार में नकर स्टॉप ते पंहिंजी पेडीअ ते अची रहियो त संजराणी स्टॉप वटि 125 मोटरसाइकिल ते सवार 3 नामालूम हथियारबंदनि कार जे अॻियां अची रस्ता रोक कई। जंहिं बाद हथियार ताणे करण कुमार ऐं ड्राइवर काशिफ अली मक्सी खां मोबाइल फ़ोन अॻियां सीट ते रखियल 6 लख रुपया फुर करे विया। हुन जो त हैरानगी जी ॻाल्हि हीअ आहे त फोरू बार बार हथियार उभा करे इहो चई रहिया हुआ त ॿिया पैसा किथे आहिनि, तो बैंक मां वधीक पैसा कढाया आहिनि ऐं इहा हक़ीक़त बि आहे त पैसा वधीक हुआ। उन करे असांखे इहो बि शक आहे त बैंक मां ई कंहिं पीछो कयो या को फोरुनि जो इन्फॉर्मर आहे। बहरहाल असीं वापारी SSP शहीद बेनज़ीराबाद खे 2 ॾींहंनि जो टाइम ॾियूं था। जेकॾहिं तदारुक न थियो त आचर जे ॾींहुं क़ौमी शाहराह ते ब्लॉक कयो वेंदो, जेको तेसिताईं बंदि रहंदो जेसिताईं फुर थियल रक़म वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार नथा कया वञनि।